अस्सलाम वालेकुम। अॼु जे टॉपिक जे बारे में असां ॻाल्हाईंदासीं उहो आहे अंसर ऐं कीअं निशान। अंसर सभ खां पहिरीं डिफाइन कयूं त अंसर छा आहे। जॾहिं हिकु जहिड़ा एटम पाण में मिली करे हिकु जहिड़ा एटम पाण में मिलंदा आहिनि, अहिड़ा एटम जिन जो एटॉमिक नंबर साॻियो हुजे, एटॉमिक मास साॻियो हुजे, केमिकल प्रॉपर्टीज़ साॻियूं हुजनि, उहे पाण में मिली करे अंसर ठाहींदा आहिनि। या अंसर उहो सबस्टेंस हूंदो आहे जंहिंखे वधीक सादनि जुज़नि में या ॿियनि जुज़नि में विरहाए न सघिजे। जीअं आयरन, लोह। हाणे लोह खे जेकॾहिं असां कटींदा वेंदासीं त लास्ट में असांखे आयरन जेको टुकड़ो मिलंदो उनखे आयरन में तोड़े सघे थो। ईअं कई चऊं त अंसर उहो हूंदो आहे जंहिंखे 5 सादनि जुज़नि में तोड़े वञे। ठीकु है। जीअं सोन खे जॾहिं तव्हां तोड़ींदव त सोन हमेशह सोन में ई टुटंदो। उनजो जेको आख़िरी मतिलबु नंढो ज़रो मिलंदो तव्हांखे सोन जो मिलंदो। जेकॾहिं पाणी खे तव्हां तोड़ियो था, फॉर एग्जाम्पल पाणी खे जेमहिल तोड़ींदो त पाणी 2 हिस्सनि में तक़सीम थी वेंदो, हिकु हाइड्रोजन, ॿियो ऑक्सीजन। त असां हिनखे अंसर नथा ॾेई सघूं। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं तव्हां मीथेन खे तोड़ींदा त तव्हांखे कार्बन ऐं हाइड्रोजन मिलंदो, त इनखे असां अंसर नथा ॾेई सघूं। अहिड़े तरीक़े सां तव्हां कार्बन डाइऑक्साइड खे तोड़ींदा त कार्बन, ऑक्सीजन, इनखे असां अंसर नथा ॾेई सघूं। हाणे जॾहिं हिकु जहिड़ा एटम पाण में मिलंदा आहिनि, जीअं सोडियम आहे, हाणे सोडियम जा एटम जॾहिं पाण में मिलंदा त सोडियम एलिमेंट ठाहींदा, अंसर ठाहींदा। कार्बन जा एटम पाण में मिलंदा, कार्बन जो अंसर ठाहींदा। नाइट्रोजन जा एटम पाण में मिलंदा, नाइट्रोजन जा अंसर ठाहींदा। अहिड़े तरीक़े सां जेके बि एटम पाण में मिली करे अंसर ठाहींदा आहिनि। अच्छा, हाणे चऊं था त भई कीमयाई निशानी छा आहे ऐं कीमयाई निशानी घणनि क़िस्मनि जी आहे। अच्छा, हाणे जेकॾहिं असां कीमयाई निशानी खे शॉर्ट में ॿुधायूं त कंहिं बि अंसर जो जेको शॉर्ट नालो हूंदो आहे, नंढो नालो हूंदो आहे, जंहिं सां असां उन अंसर खे रिप्रेज़ेंट कंदा आहियूं, उन अंसर खे शो कंदा आहियूं, उनखे असां कीमयाई निशानी चवंदा आहियूं। जीअं हाइड्रोजन खे असां H सां शो कंदा आहियूं। हाइड्रोजन अंसर आहे ऐं उनजो जेको शॉर्ट नेम आहे, नंढो नालो आहे, उनखे असां कीमयाई निशानी चवंदा हाइड्रोजन। H कार्बन जे लाइ C, नाइट्रोजन जे लाइ N। त अंसर खे जो नंढो नालो जंहिंसां असां उन अंसर खे रिप्रेज़ेंट कयूं, उनखे असां कीमयाई निशानी चवंदा आहियूं। अच्छा, जेकॾहिं असां कीमयाई निशानी जी ॻाल्हि कयूं त कीमयाई निशानी 3 तरीक़नि सां लिखियूं वेंदियूं आहिनि। नंबर पहिरियों त हिकु अखर वारी कीमयाई निशानी। केमिकल निशानियूं, उहे कीमयाई निशानियूं जेके सिर्फ़ु हिकु अखर सां रिप्रेज़ेंट कयो वञनि, उनखे हिकु अखर वारी कीमयाई निशानी चइबो आहे। जीअं ऑक्सीजन जे लाइ O इस्तेमालु कंदा आहियूं, नाइट्रोजन जे लाइ N इस्तेमालु कंदा आहियूं, कार्बन जे लाइ C इस्तेमालु कंदा आहियूं। ठीकु है। ॿियूं 2 लेटर वारी कीमयाई निशानियूं। 2 लेटरनि वारी कीमयाई निशानियूं उहे कीमयाई निशानियूं हूंदियूं आहिनि जेके कंहिं बि अंसर खे असां ज़ाहिर कयूं, पर उनजे लाइ असां 2 अखर लिखूं। जीअं क्लोरीन आहे Cl, कोबाल्ट आहे CO। उनखां अलावा खोड़ सारी कीमयाई निशानियूं जिनखे असां 2 लेटरनि वारी कीमयाई निशानी चवंदा आहियूं। अच्छा, 3 तरीक़ो आहे कीमयाई निशानी जो, उहो आहे ॿी ॿोलीअ मां नालो वठणु। जीअं सोडियम आहे, हाणे सोडियम बेसिकली सोडियम जे लाइ असां Na इस्तेमालु कंदा आहियूं। Na छा लाइ इस्तेमालु कंदा आहियूं? छो जो उनजो लातीनी ज़बान में नालो आहे नेट्रियम, ऐं नेट्रियम खे असां Na सां शो कंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां पोटाशियम आहे, पोटाशियम खे लैटिन लैंग्वेज में कैरियम चयो वेंदो आहे। ठीकु है। त उनजे लाइ असां K इस्तेमालु कंदा आहियूं। ठीकु है। उनखां अलावा लीड आहे, लीड जे लाइ असां Pb इस्तेमालु कंदा आहियूं, प्लम्बम। ठीकु है। टंगिस्टन आहे, उनजे लाइ असां W इस्तेमालु कंदा आहियूं। त अहिड़े तरीक़े सां निशानियूं हूंदियूं आहिनि जिनखे असां ॿी ॿोलीअ मां वठंदा आहियूं। ठीकु है। त इहो ई कोई टॉपिक जंहिंमें असां सम्झूं त अंसर छा आहे। अंसर हिकु जहिड़ा एटम पाण में मिली करे अंसर ठाहींदा आहिनि, या अंसर उहो सबस्टेंस हूंदो आहे जंहिंखे ॿियनि एटमनि में तोड़े न सघिजे या सादनि जुज़नि में तोड़े न सघिजे। जीअं सोडियम आहे त सोडियम जे जुज़नि में टुटे, सोडियम जे एटमनि में टुटे, ऐं नाइट्रोजन आहे त नाइट्रोजन में टुटे, कॉपर आहे कॉपर में टुटे, गोल्ड आहे गोल्ड में टुटे। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां उन्हनि अंसरनि जो नंढो नालो लिखंदा आहियूं, जंहिंसां उनखे रिप्रेज़ेंट कयूं, उनखे असां